डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। अॼु सकाफ़त जो ॾींहुं हो जंहिंमें सॼे सिंध जे माण्हुनि पंहिंजो उन सकाफ़त खे मेलो करे ईद जी ख़ुशी थींदी आहे ईअं उन तरीक़े सां करे मल्हायो। के ॾींहं क़ौमुनि जा गॾियल ॾींहं हूंदा आहिनि त तंहिंजे करे हीउ जेको अॼु जो सकाफ़ती ॾींहुं आहे उनखे नालो सकाफ़त जो ॾिनो वियो आहे, पर असल में इहा क़ौमी ईद आहे सिंधी माण्हुनि जी। मुंहिंजो रुॻो एतिरो चवणु आहे त जंहिं बि पॉज़िटिव तहरीक में जेकॾहिं क़ौम को तहरीक गॾियल नमूने सां वठे थी त उनजा तमामु वॾा फ़ाइदा थियनि था। मां सदाईं ॻाल्हि इहा ई कंदो आहियां त सकाफ़त रुॻो टोपी अजरक नाच गाने जो नालो न आहे, पर सकाफ़त हिकिड़ो जामे ऐं तमामु वसी लफ़्ज़ आहे जंहिंमें बुनियादी तरह क़ौमुनि जा गॾियल रविया, इज्तमाही रविया, गॾियल रविया, चिड़, गुस्सो, कावड़ ऐं गॾियल सोच जो अंदाज़, रीतूं, रस्मूं, रवाज, इहे सभु गॾिजी जेके आहिनि सो कल्चर खे जनमु ॾियनि था। मां ॿी ॻाल्हि वाज़िब कयां त हिकिड़ा माण्हू कल्चर खे चवंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त हीअ असांजो कल्चर आहे ऐं उन ते उहो फ़ख़्रु कंदा आहिनि। हा, के कल्चर ज़रूरु हूंदा आहिनि जिन ते फ़ख़्रु करणु बि खपे। मिसाल टोपी आहे, अजरक आहे, असांजा काफ़ी गीत आहिनि, गाना आहिनि, मौसीक़ी आहे, इलाही बहितरीनु शयूं आहिनि, पर हीअ ॻाल्हि बि न विसारणु खपे त असांजा जेके रविया आहिनि, जेके असांजा इनफ़रादी रविया आहिनि, जेके असांजा नेगेटिव पासा आहिनि, उहो बि हिकिड़ो कल्चर आहे। मिसाल महिनत न करणु बि हिकिड़ो कल्चर थी वियो आहे, पढ़णु ॾे, तालीम ॾे तवजो न ॾियणु बि हिकिड़ो कल्चर आहे। होटलनि ते वेही शोबादी करणु, टरड़ाए पकड़णु, हलकड़ाए पकड़णु ऐं वेही उहे बि हिकिड़ो कल्चर थी वियो आहे। मिसाल ई वात ॻाढ़ो करणु, गुटको करणु, सोपारियूं खाइणु, इन क़िस्म जा फेल, शराब नोशी, ॿिया तमामु घणो सिगरेट ऐं ॿिया इलाही जेके नेगेटिव पासा आहिनि त उनखे बि असीं कल्चर चई सघूं था, पर इहो कल्चर अवाम दुश्मन कल्चर आहे, इहो नेगेटिव कल्चर आहे। तंहिंजे करे हीअ ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त कल्चर कंहिं बि माना में मुकमिल अवाम दोस्त नाहे थींदो, कल्चर अवाम दुश्मन बि थींदो आहे। हाणे इहा तव्हां असां ते परख आहे त असीं कीअं था उन जी भेट कयूं त हीउ कल्चर अवाम दोस्त आहे ऐं हीउ कल्चर अवाम दुश्मन आहे। यादि रखणु घुरिजे त मुफ़ाहिमती रविया समाज जे बदबूदार कोड़ियल निज़ामनि खे डिघी उमिरि बख़्शनि था। जेकॾहिं रविया बदबूदार हूंदा, सोच जो अंदाज़ गंदो हूंदो त उहो समाज खे, उन जागीरदारी समाज खे वधीक अञा तकलीफ़ पहुचाईंदो। तंहिंजे करे असांखे पंहिंजे बुनियादी तरह रवियनि में तब्दीली आणणी पवंदी, इंसान दोस्त रविया पैदा करणा पवंदा। मां हर वक़्तु चवंदो आहियां त सिंधी जेको असांजो समाज आहे उहो इख़लाक़ी ॾेवालपणे जो शिकार थींदो पियो वञे। असांजा रविया वॾेरका रविया थींदा पिया वञनि। मां वॾेरो कंहिं फ़र्द जी ॻाल्हि कोन थो कयां, पर वॾेरो हिकिड़ो रविये जो नालो आहे, भोतार हिकिड़ो रविये जो नालो आहे। असीं उहे अहसास महरूमी जे करे उन भोतारकी रविये जा ग़ुलाम थींदा पिया वञूं। मिसाल ही चवां त हिकिड़ो लोअर मिडल क्लास जो लिखियल पढ़ियल माण्हू जॾहिं उहो CSS करे, कमीशन पास करे, जॾहिं असिस्टेंट कमिश्नर या DSP थिए थो त उनजो जेको रवियो चेंज थी थो वञे ऐं हू पाण खे मुकमिल जेको आहे सो उन इलाइक़े जो हाकिम ऐं तमामु अलाए छा सम्झे थो। ऐं इहो जेको रवियो आहे ऐं पोइ हेठि जेको माण्हुनि सां उनजो जेको बिहेवियर आहे, जेको रवियो आहे, जेको तज़लील ॾींदड़ रवियो आहे, ऐं त उहो इन पासे ते सोचणु खपे त असां ईअं छो था थियूं। जॾहिं असां थोरो मथे था वञूं त असां हेठिएं तबिके जे माण्हू खे विसारे वेहूं था ऐं उन खे पंहिंजो घटि सम्झण जी कोशिशि था कयूं। त इहे समाजी रविया आहिनि। मिसाल पंहिंजो असांखे जेकॾहिं ख़बर पए त फलाणो माण्हू हाणे मुआशी तरह ख़तमु थी वियो आहे, वेही वियो आहे, त असांजो उन ॾांहुं रवियो जेको आहे उहो
अहिड़ो थी वेंदो ॼण हू असांजो दोस्त रहियो ई न हो माज़ीअ में। तंहिंजे करे असांजा जेके सोचण जा अंदाज़ आहिनि, जेकी गॾियल सोच जा अंदाज़ आहिनि, इहो ख़ुदि कल्चर आहे। तंहिंजे करे हीउ तमामु वॾो ड्रिघो मौज़ू आहे जंहिं ते पंहिंजो आर्टिकल लिखी सघिजे थो, ऐं आर्टिकल आहिनि बि सही। उन में ख़ासि करे जामी चांडे जा आर्टिकल तमामु घणा आहिनि कल्चर ते, त उनखे पढ़ण जी ज़रूरत आहे। ऐं बाक़ी ही जेको नाच गाना ॿिया आहे हो आहिनि, इहो कल्चर जो हिकिड़ो नंढिड़ो पार्ट आहे, नंढिड़ो हिकिड़ो हिसो आहे। सो असीं ठीकु आहे जंहिं कॾहिं नाच गाने ऐं अजरक ऐं उन्हनि जे करे क़ौम में को थोरो गॾियल को तहरुक पैदा थिए थो त उन जी मुखालफ़त न करणु खपे, उन जी आजा करणु खपे। छो हर पॉज़िटिव तहरुक जेको आहे उहो अॻिते हली कंहिं सुठे तहरुक में जनम वठंदो आहे। तंहिंजे करे हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त यार ही जेको रुगो नाच गानूं डांसूं, इहो बाबा नाच गाना डांसूं के ख़राबु न आहिनि। दहशतगर्दी थिए थी, माण्हू क़त्ल थियनि था, बम लॻनि था, अलाए ॿिया मामला थियनि था। उन खां बहितर आहे त ही माण्हू जेकॾहिं नाच गाना डांसूं ऐं म्यूज़िक ते ख़ुशि थियणु ऐं इहो करणु, पंहिंजी दिलि खे ख़ुशि करणु, त पोइ इन में का एॾी का वॾी का ख़राबी न आहे। सो मुंहिंजे चवण जो आख़िरी जेको मक़सदु आहे त पॉज़िटिव तहरुक जेके आहिनि उहे अॻिते हली कंहिं हिकिड़े सुठे ऐं मुनज़म तहरुक खे ज़रूरु जनम ॾींदा। तंहिंजे करे असांखे हीअ जेको गॾियल क़ौमी ईद आहे इनखे अञा वधीक बहितर खां बहितर करणु खपे। जंहिं माण्हू खे जेका ॻाल्हि सम्झ में सुठी सम्झ में अचे थी, को माण्हू चवे थो त हिनखे तालीम जे हवाले सां मल्हाइणु खपे त उनखे तालीम जे हवाले सां उहो करे। को माण्हू चवे थो त असांखे गॾियल नाच गाननि सां करणु खपे त उहो गॾियल नाच गाननि सां करे। को माण्हू चवे थो असांखे कचहरियूं ऐं पंहिंजो ॿियूं करणु खपनि त उहो करे। त इहो ज़रूरी न आहे, इहो को ठपो न आहे लॻल त जेको सकाफ़ती प्रोग्राम आहे उहो हर भर रुगो हिन तरीक़े सां मल्हायो वञे। सकाफ़ती प्रोग्राम तव्हां तमामु घणनि तरीक़नि सां मल्हाए सघो था। बसि महिरबानी इहो ई आहे। ऐं आख़िर में ही पंहिंजो डॉक्टर इसाक़ समेजो जी शाइरी आहे जेका मुंहिंजे पंहिंजो फराज़ शाह अव्हां खे ॿुधाईंदी त सिंधी माण्हू तारीख़ी तरह छा आहिनि। महिरबानी दोस्तों, थैंक यू। ये इसहाक समेजो साहब की एक नज़म है जो मैं आपकी खिदमत में पेश करना चाह रही हूँ। आपने पूछा कि ये कौन है जो झंडों से आए समंदर पे छाए, ज़माने की तारीखी को है झंझोड़ा, हवाओं के हाथों में दिए हैं जलाए, ये अपने ही वतन में किए गए गैर हैं। आपने पूछा ये कौन है, बताते हैं साहिब, यस बिल्कुल बताते। नंगे पाँव हैं बच्चे किसके, ये किसकी माँओं के माथों में है मट्टी, ये किसका लुटा हुआ काफिला है, शहर में ये बगदाद करती हवाएं, कराती हैं तारुफ ये सबका कराते, ये मट्टी के भाई जाने वाले मीर हैं। आपने पूछा ये कौन है, मिस्र से भी पहले, सुमेरिया से भी पहले, उन्होंने ही ज़माने को तहजीब बख्शी, उन्होंने ही रेशम का कीड़ा संभाला, उन्होंने ही मलमल का कपड़ा बनाया, उन्होंने ही नंगे तनों को है ढांपा, इन्होंने ही सुर संगीत को मजहब बनाया, मोहनजोदड़ो भी इन्होंने बनाया, इनके बहुत भारी कदम हैं। आपने पूछा ये कौन है, न मंगोल तातार सासानी से पूछे, न बिहारी बर्मी न बंगाली से पूछे, न कासिम की